असीं हींअर मौजूदु आहियूं रईस नूर मोहम्मद गोपांग जे ॻोठ जी नज़ जेकी बनी आहे, जेकी पहिरीं बि असां ज़िक्र कयो त 25 एकड़ भाई शाह गोपांग जी बनी जेकी आहे एरीगेशन वारनि जेकी आहे खाई चुका आहिनि। हीअ अॼु तव्हांखे ॾेखारियूं पिया त हीअ ॾिसो होदी ते ठहियल हुई ऐं जेको आहे सॼो माना इन गुनी जे करे ऐं एरीगेशन नाइली जे करे ऐं पिचिंग न थियण जे करे हीअ सॼी होली माना टुटी वई आहे। वरी तव्हांखे ॾेखारींदो आहे हीअ साम्हूं वणु लॻल आहे जेको बादाम जो वणु, जेको मथे साल जेको आहे हिन जी फल बि खाधो ऐं उहो जेको आहे न जी एरीगेशन जी पिचिंग न हुजण जे करे हीअ वणु सॼो माना किरी चुको आहे। ऐं हिते अंब जा वण लॻल आहे उहो सॼो किरी चुका आहिनि। तक़रीबन लॻभॻि 25 एकड़ जेकी बनी आहे भाई साफ़ी शाह गोपांग जी हिते हीअ खाई चुका आहिनि ऐं को बि हिननि खे मुआवज़ो त न मिलियो आहे ऐं न पिचिंग कई आहे। ऐं टोटल कमु जेको हींअर थियो आहे टंडे मोहन खान शहर में थियो आहे, उहो कमु जेकॾहिं हिननि इलाइक़नि में थियणु खपे आहे जिते पिचिंग थियणु खपे, जिते सुरूं लॻणु खपनि, पथर वॾा लॻणु खपनि, उहो लॻाइण लाइ तयारी कोन्हनि। ऐं तव्हां पाण लेवल ॾिसी सघो था कीअं बनी सॼी खाॼे पई वञे पई। हीअ तव्हां ॾिसो पहिरीं हीअ बन्नू हुननि जो जेको गॾियल हो मथे साल जेको आहे उन में बि जेके वण तक़रीबन गुनी हेठि अची विया आहिनि। हाणे जॾहिं पाणी ईंदो त हीअ सॼो वणकारी वरी गुनी हेठि वरी हीअ अलाए केतिरी बनी अञा बि गुनी खाईंदी, पर कमु अञा ताईं हिते स्टार्ट कोन्ह थियो आहे। हीअ तव्हां ॾिसी सघो था त हिन वक़्तु असां सां गॾु भाई शाह गोपांग मौजूदु आहे। अचो त वधीक हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं था, हुनजो छा चवणु नुक़सानु थियो आहे हिते एरीगेशन नाइली जे करे। जी भाउ, तव्हां हींअर असां वटि आया आहियो, या तव्हांजी महिरबानी। एरीगेशन जे हिसाब सां अगरि नुक़सान जी ॻाल्हि कजे त हिते बे इंतिहा नुक़सानु थी चुको आहे। ऐं तव्हांखे ई अर्ज़ु कंदासीं त तव्हां ॾेखारियो हीअ जेके करोड़े रुपयनि जा रुगो ख़ाली वण, जंहिंमें बाग़ जा मुख़्तलिफ़ वण आहिनि, जंहिंमें थी वियो हलियो चकू, थी वियो हलियो ॼमूं, थी वियो हलियो अंब, थी वियो हलियो। ऐं हिकिड़ो तव्हांखे ख़ासि वणु ॾेखारियां जेको हिते किरियो पियो आहे, तव्हां इहो ॾेखारियो हूंदो। इहो वणु ईअं सम्झो पंहिंजी सिंध में हिकु नायाबु हीरे जी मिसाल रखे थो, जेको तव्हांजे साम्हूं ज़ाया थी चुको आहे। अहिड़ा त हज़ारे वण किरी पिया आहिनि। इन खां पोइ वरी लीमे जा वण आहिनि। तव्हां हींअर ई कंडीशन ॾिसी लाहियो, हीउ लीमो जीअं पाणी मथे चढ़ंदो हीउ लीमो बचंदो कोन को। ऐं वरी तव्हांखे अर्ज़ु कंदसि त हीउ गुनी जो पासो जेको आहे न यको ॾेखारियो। हीउ यको तव्हां त 25 एकड़ जी ॻाल्हि पिया कयो, पर 25 एकड़ खां इंतिहाई वधीक ज़मीन जेका आहे गुनी पंहिंजे पेट में खाई चुकी आहे। ऐं इहा थोरी ज़मीन कोन्हे, 25 एकड़ ईअं सम्झो करोड़नि रुपयनि जी ज़मीन आहे। तव्हां कंहिंखे बि वठी अचो, A1 जी ज़मीन आहे, जेका असांजी बाक़ाइदा सर्वे कागज़नि वारी ज़मीन आहे, जेका दरिया बादशाह पंहिंजे पेट में रखी छॾी आहे। हाणे हिते नाअहली सिधी सिधी इहा हुकूमत जी आहे। ऐं जंहिं करोड़े रुपया अचनि था हिन फुलेली कैनाल ते, हींअर बि भल सफ़ाई जे नाले ते बीह करे टंडो मोहम्मद खान में सत्यानाश करे छॾियऊं। ग़रीबनि जा जेके अजा ठहियलु आहे उहे ठाहे छॾियूं। पर पोइ बि जेको आहे हिते टंडो मोहम्मद खान जे बिल्कुलु क़रीब आहे ज़मीन। हिते थोरो ई अॻिते हलंदासीं, पासे में नौरई शरीफ़ आहे, अॻियां टंडो मोहम्मद खान, पासे में ई एतिरी तबाही थिए पई। एरीगेशन जो अमलो अलाए किथे गुम लॻो पियो आहे। हाणे जेकॾहिं एरीगेशन जो अमलो आहे, करोड़े रुपया जेके अचनि था उहे लॻनि त लॻनि किथे पिया। मूंखे ॾेखारियो हिते 100 रुपए जो बि कमु हिननि कयो आहे। 100 रुपए जो कमु कोन्ह कयो आहे, हिते करोड़नि रुपयनि जो नुक़सानु लॻो पियो आहे। जीअं हाणे मोक जो पाणी ईंदो, पाणी मथे थींदो, वॾी तबाही थी वेंदी। हाणे हिन ते वधीक तव्हां सोशल वर्कर बि आहियो, नीडी आइज़ जा सदर बि आहियो, वधीक हिन ते तव्हां पाण जेतिरो थी सघे असांजी हेल्प कयो। अच्छा, तव्हां वण जेके हिते एरीगेशन मां लॻाया उहे लॻाइनि कपिड़े वण एरीगेशन जो अमले मां त माण्हू हिते नज़र ई कोन थो अचे। को अचे थो मिड़ई वारो कोटार को कमदार अचे थो, जेको हिते ॾिसी करे उहो कंहिंखे ॿुधाइनि था, कोन था ॿुधाइनि, रब थो ॼाणे। बाक़ी हिते को बि एरीगेशन जो अमलो जेकॾहिं हुजे हा त एतिरी त भई थोरी थी आहे। आबादी लहण महिल पुॼो वञनि। आबादी लहण ॾिसो, इहे जेके ॻाल्हियूं आहिनि न, इहे आऊं तव्हांखे हींअर मीडिया ते ॿुधाए नथो सघां त इहे अचनि था कोन था अचनि। इहे उन्हनि जा पंहिंजा हुरबा आहिनि जेके इस्तेमालु कंदा आहिनि। पर तव्हां मेन शइ ॾिसी लाहियो, हीअ त भई थी सघे एरीगेशन वारनि हिननि ते को नोटिस न वरितो आहे। हिननि वटि 15 ॾींहं आहिनि, 15 ॾींहं खां 20 ॾींहंनि खां पोइ पाणी अची वेंदो हलियो। पाणी जीअं सारियुनि जो अची वेंदो त पोइ हिननि कमु कोन करे सघंदा, वरी नुक़सानु थियणु शुरू थींदो। ऐं इहे जीअं पाण हींअर पोस्ट छॾियूं पिया, इहे पैसा वरी उन्हनि लाइ ईंदा, इहे वरी खाई वेंदा हलिया।